वेलकम टू सालेपन एनसाइक्लोपीडिया। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 17/6 जंहिंमें छा थो चए त क्वेंडिश तराज़ीअ जे नंढे ऐं वॾे गोलनि जे विच में कशिश शकल जो ज़ोर मालूम करियो। मतिलबु पाण खे मालूम छा करिणो आहे, कशिश शकल वारो ज़ोर जेको एफ आहे हू मालूम करिणो करियो। जेकॾहिं एम वॾो आहे त हिन जो मतिलबु आहे वॾो जेको गोलो आहे 300 ग्राम हुजे ऐं एम नंढो जेको आहे उहो 1 ग्राम हुजे ऐं ॿिन्ही जे विच में नंढे ऐं वॾे गोले जे विच में जेको डिस्टेंस आहे हू 5 सेंटीमीटर हुजे। ठीकु आहे, ही पाण वटि प्रॉब्लम आहे। फिगर तव्हांखे ॾेखारियूं था। ही जेको आहे क्वेंडिश तराज़ी आहे, ही जेकी आहे ही क्वेंडिश तराज़ी आहे। ही वॾो गोलो आहे एम जेको आहे ऐं ही नंढो गोलो आहे। हिन जे विच में जेको डिस्टेंस आहे हू आर आहे। ठीकु आहे, मतिलबु फिगर तव्हां प्रॉब्लम वारी ही फिगर हिते लिखी सघो था ऐं हिते मार्क्स बि ॾेई सघो था। पाण हाणे डेटा कलेक्ट कयूं, लिखी वठूं डेटा जो की पाण पढ़ी आहे हुनमें। एम जेको आहे वॾो एम हू आहे 300 ग्राम। ठीकु आहे, ऐं नंढो एम जेको आहे नंढे गोले जो हू 1 ग्राम आहे ऐं आर ॿिन्ही जे विच में डिस्टेंस घणो आहे 5 सेंटीमीटर ॿिन्ही जे विच में डिस्टेंस। हाणे ॾिसो त हिते पाण वटि जेकी बि डेटा मिलियल आहे हू सेंटीमीटर ऐं ग्राम्स में मिलियल आहे। मतिलबु जी सी जी एस सिस्टम आहे। CGS सिस्टम ग्राम सेंटीमीटर ऐं ग्राम सेंटीमीटर ऐं सेकेंड वारो CGS मतिलबु SI में न आहे। त ही सॼा 3-4 जेका पाण खे मिलियल आहिनि हू CGS में मिलियल आहिनि, त पाण फोर्स बि CGS में ई मालूम कंदासीं। ठीकु, त ॿियो जेको ग्रेविटेशनल कांस्टेंट आहे हुनजी बि वैल्यू पाण CGS यूनिट में ई लिखंदासीं। पहिरियों जेकी हुई हू पाण SI यूनिट में लिखूं पिया, हाणे पाण CGS यूनिट में लिखंदासीं। हू चाहे 6.67 इंटू 10⁻⁴। हाणे हुते -11 हुया, हिते -18 हूंदा, -8 हूंदा। ठीकु आहे, ऐं यूनिट छा आहे, हुते न्यूटन हुयो त हिते डाइन, हुते मीटर स्क्वायर हुयो त हिते सेंटीमीटर स्क्वायर आहे, ऐं हुते kg स्क्वायर हुयो त हिते ग्राम स्क्वायर आहे। ठीकु आहे, 6.67 इंटू 10⁻⁻8 डाइन सेंटीमीटर स्क्वायर पर ग्राम स्क्वायर। ही CGS सिस्टम जेको आहे यूनिट्स जो हुनमें बि तव्हां हिन जी वैल्यू यादि रखी सघो था। ठीकु आहे, सफ़ा सवलो आहे। ख़ाली ग्रेविटेशनल कांस्टेंट ग्रेविटेशनल जेको लॉ आहे हुन में तव्हां वैल्यू पुट करणी आहे। ग्रेविटेशनल जेको लॉ आहे हुन जी वैल्यू छा आहे, एफ वारी हू फार्मूलो छा आहे, GM1। ठीकु आहे, हिते एम वॾो आहे त ख़ैर हाणे अची वियो आहे एम नंढो, त एम वॾो ही एम वॾो ही एम नंढो, ऐं ॿियो वरी आर जेको आहे आर जो स्क्वायर, ही पाण लिखी छॾिया आहिनि। हाणे वैल्यू पुट कयूं, बाक़ी जेको लॉ आहे हुन में M1 M2 हिते पाण जेको लिखिया आहिनि हू पाण हिते लिखी छॾिया आहिनि। जी जी वैल्यू पहिरियों लिखी आहे 6.67 इंटू 10⁻⁻8। ठीकु आहे, हाणे M1 जेको आहे एम नंढो हू घणो आहे 1 ग्राम, हू 1 लिखियो आहे, ऐं एम वॾो जेको आहे हू 300 ग्राम आहे त हू 300 में लिखिया। हाणे आर जेकी आहे हू 5 आहे त हिन जो स्क्वायर। ठीकु आहे, हाणे 5 बाक़ी जेका आहिनि हिननि खे ज़रब करे वठूं। 6.67 खे ज़रब कयूं 1 सां, 1 सां ज़रब करण सां को फ़र्क़ु नथो पए, 300 सां ज़रब कंदासीं त पाण वटि जवाबु ईंदो 2001 इंटू 10⁻⁻8 ही साॻा। हाणे ऐं 5 जो स्क्वायर छा हूंदो आहे, 25। हाणे 2001 खे वंड करिणो आहे 25 सां, जवाबु पाण खे छा मिलंदो, 80.04 इंटू 10⁻⁻8 ही साॻी -8 वारी। ठीकु थी वियो, हाणे समराइज़ करे पाण खे लिखी वठूं, मतिलबु ही जेका आहिनि तक़रीबन ही जेका आहिनि 0 जे बराबरि, त पाण छा करिणो आहे, ही 10 खे बि हेॾे मोकिले छॾिणो आहे, हेॾे शिफ्ट कंदासीं त ही 8 थी वई आहे, त हिन जे मथां पावर 1 घटि थी ईंदी, छो जो जॾहिं पॉइंट हेॾे शिफ्ट थिए
तो उनजो मतिलबु आहे प्लस में, पावर प्लस में, त उहो हिकु प्लस हिन में थींदो त ही -7 थी वेंदा, हिकु घटि थी वेंदो -7। ठीकु आहे। हाणे साॻियो डाइन जेको आहे फोर्स जो यूनिट छा आहे, डाइन, ही पाण लिखी छॾियो आहे। ठीकु आहे। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था, इहो ई पंहिंजो जवाबु आहे। कोई मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ख़ुदा हाफ़िज़।